नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबर न्यूज़ सिलसिलो जारी। अवांखे डिग्री की खबर ॾिना। डिग्री वासी असद आराई ऐं नारी आयशा आराई मुबैना ज़ाती वाक़े जे सिलसिले में मुतासिर नारी आयशा आराई, हीरा आराई, फातिमा ख़ाशकेली, जानी ख़ाशकेली ऐं ॿियनि जी अॻुवाणी में वॾे अंग में माण्हुनि प्रेस क्लब डिग्री अॻियां एहतिजाजी मुज़ाहिरो करे मीरपुर खां डिग्री रोड ते धरणो हणी रोड ब्लॉक करे छॾियो। इन मौक़े ते धरणे खे ख़िताब कंदे अॻुवाणी चयो त नौजवान असद आराई न्याणी खे शादी जो कूड़ो आसरो ॾेई मुसलसल 1 साल ताईं जिनसी हवस जो निशानो बणाईंदो रहियो। जानी ख़ाशकेली हनीफ़ ख़ाशकेली जो चवणु हो त जॾहिं असां मुतासिर नारी जी इंसानियत जे नाते सां क़ानूनी मदद कई त असां ख़िलाफ़ कूड़ो इल्ज़ाम तराशी करे नाज़ेबा अल्फाज़ इस्तेमालु कया विया। असां मुतासिर नारी जी मदद करणु न छॾी त नौजवान वारनि धुर असांखे लखनि रुपयनि जी आछ कई जेका असां थुॾे छॾी आहे। हिननि चयो त नौजवान जे इलाइक़े जे हिकु बाअसर सियासी शख़्सियत पुट भराई करे रहियो आहे। नारी पारां केस दाख़िल करण बाद बि नौजवान न मुड़ियो ऐं केस तां हथु खणण लाइ मोतमार धमकियूं ॾेई रहियो आहे, जंहिं जा असां वटि सबूत पिणु मौजूदु आहिनि। हिननि सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान, सिंध हाई कोर्ट, IG सिंध ऐं ॿियनि वस वारनि खां मुतालबो कयो आहे त असद आराई जी ज़मानत रद्द करे संदसि ख़िलाफ़ क़ानून मूजिबि कार्रवाई करे असां सां तहफ़्फ़ुज़ ऐं इंसाफ़ फराहम कयो वञे, न त ॿी सूरत में एहतिजाज जो दाइरो वधायो वेंदो। वधीक ख़बरुनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।